साहित्य मां असांखे आचार्य सतगुरु स्वामी श्री टेऊंराम जी महाराज जी जीवन लीला जो कुछ लीलाऊं ॿुधायो जो अॼु ताईं जनरेशन खे ॼाणी न आहे। सतगुरु महाराज जी लीलाऊं अनंत आहिनि ऐं सतगुरु महाराज जो चरित्र भी अनंत आहे। पर तव्हां हाणे ॻाल्हि पुछी आहे त मां तव्हांखे मद्रास सां जुड़ियल हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां। 1964 में पंहिंजो जेको रामेश्वरम धाम आहे, हाणे जेकी पंहिंजी ट्रेन आहे उहा हाणे रामेश्वरम धाम ते बीहंदी आहे। पहिरीं ट्रेन वेंदी धनुषकोटी ताईं ब्रिज ठहियल हो, हुन ब्रिज अंग्रेजनि ठाहियो ऐं उते बाक़ाइदा स्टेशन ठहियल हुई। त 22 दिसंबर 1964 ताईं ट्रेन उते वेंदी। त पंहिंजा हिकु प्रेमी आहे मद्रास जा, हू राति जो 21 तारीख़ हितां निकिरण वारा हुआ हुन ट्रेन में। 22 तारीख़ हू रामेश्वरम पहुचंदा त शाम जो घर आया। ट्रेन शाम जो राति जो वेंदी। हुननि सतगुरु स्वामी टेऊंराम महाराज जी मूर्ति खे प्रणाम कयो त जीअं प्रणाम कयो त अंदरि आवाज़ आई, अॼु न वञ। त हुननि चयो अलाए छो स्वामी जन ईअं था चवनि। वरी थोरी देरि घुमिया, वरी घरवारी पुछी भई छा थियो। चयो अलाए ईअं लॻे थो स्वामी जन मूंखे मना था कनि भई न वञ। चई मां वेही रहियमि। चई वरी थोरी देरि थी, मन में पको कयो टिकट आहे वञा। चई वरी स्वामी जन खे मूर्ति खे प्रणाम करण आयुमि त वरी अंदरि आवाज़ आई, अॼु न वञ, मद्रास मां न निकिर ऐं रामेश्वरम न वञ। चई मां मन पको कयो अॼु नथो वञा। ॿिए ॾींहुं अख़बार में ख़बर आई भाई 22 तारीख़ जेकी ट्रेन उते पहुचणी हुई, उहा सॼी ट्रेन जी ट्रेन पाणी में वही हुई। जेके हुते पुल ठहियल हुई, पुल सॼी पाणी में समाप्त थी वई। अञा बि असां वेंदा आहियूं रामेश्वरम में त बाक़ाइदा धनुषकोटी स्टेशन आहे, हुतां ॾिसंदा तव्हांखे सॼी ॾिसण ईंदी, सॼी समाप्त थी वई आहे। वो एतिरी तेज ॿोॾि आई जो हुते यूनिवर्सिटी ठहियल हुई हिकिड़ी मेडिकल, हू सॼी वही हुई। हुते माण्हू रहंदा हुआ, हू सभु माण्हू राति में समाप्त थी विया। अलाए किथे विया हली, पर हू प्रेमी ॿुधाईंदो आहे मूंखे अगरि कंहिं बचायो त सतगुरु स्वामी टेऊंराम महाराज। बोल सतगुरुदेव भगवान की जय।